नाज़रीन, जोही खां असां रिपोर्ट शेयर कई है मुश्ताक अली रोधनानी। रिपोर्ट मूजिब जोही में होम डिपार्टमेंट तरफां ऐलानियल लॉकडाउन ते अमल करण लाइ DC दादू जे हुकुम ते मुख्तियारकार रेवेन्यू जोही अब्दुल मजीद ब्रह्माणी, SHO जोही, पुलिस ऐं रेवेन्यू अमलो साण करे जोही शहर जे मुख्य बाज़ारनि जो दौरो करे खुलियल होटलूं दुकान बंद कराए छॾिया। इन मौक़े ते मुख्तियारकार जोही मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त 8 अगस्त ताईं मुकम्मल लॉकडाउन आहे, जंहिं करे एमरजेंसी लाइ सब्जी, फ्रूट, ॾही, मेडिकल स्टोर खुलियल रहंदा ऐं SOPs तहत ख़रीदारी ऐं मास्क बि हुजणु लाज़मी आहे। अॼु खुलियल दुकान बंदि कराए उन्हनि खे कानूनी वार्निंग ॾिनी आहे त लॉकडाउन ते अमल न कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। किराना जो स्टोर आहे या मेडिकल स्टोर आहे उहे खुलियल रहंदा, बाक़ी ॿिया जेको कारोबार आहे उहो बंदि रखिणो पवंदो। वो कारोबार बंद रहा माना अॼु तव्हां हिननि खे अल्टीमेटम ॾिनो आहे, वार्निंग ॾिनी आहे, जारी कई आहे। हिननि खे पहिरियां बि असां अल्टीमेटम ॾिनो, पर माना इहो आहे त वरी